तव्हांखे लाचार कोन हुयो तीनू जी मदद करण जी। हाणे जेकॾहिं तीनू खे तव्हां भॼाए चुका हो न त उनखे वापसि करण बि तव्हांजो कमु आहे। न पुफी, तीनूअ जी मदद कई आहे, हाणे कॾहिं बि हुन सां धोखो कोन कंदासीं। सही, बिल्कुलु सही। तीनूअ सां धोखो नाहे करणो, छो त तव्हांजे पीउ जो अॻुजो पुटु आहे। बाक़ी उन जे एवज़ 80 पिया कुटिजो ऐं सटिजो, उनजो तव्हांखे अहसासु ई कोन्हे। भली पिया कुटिजो। जेकॾहिं उन ग़लतीअ जी सज़ा मिली आहे न त मुराद खे मिली आहे, तव्हांखे न। यार बाबा, मूं त भॼी जान छॾाई, न त मुराद सां गॾु मां बि टिंगियल हुजां। दिलशेर, कुझु बि थी पए असां तीनू खे वापसि कोन आणींदासीं। बाबा, भली तव्हां उनखे वापसि करण जे लाइ लख कोशिश कयो, पर इहो निभागो तव्हांखे कॾहिं बि हथु कोन ईंदो। तीनूअ खे लिकण जी बि जाइ का बि हथु न ईंदी, सवाइ उनजे जेको उनखे मूं ॾस ॾिनो आहे। नको मूंखे त आदिल सां दवाई कान थी लॻे त इहो निभागो को महफ़ूज़ हूंदो। पुफड़, तीनू कच्चे में शाहन वटि महफ़ूज़ आहे। शाहन इहो अरबाब वारो छोरो उन वटि आहे, हिते रखीसि न। वड़ी तारा, गोल तारा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।